अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। आज जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं PPHI में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि एग्जीक्यूटिव प्रोग्राम एंड कंप्लायंस जो, एग्जीक्यूटिव HR जो, प्रोजेक्ट ऑफिसर जो, काउंसलर आहे, इन में फीमेल आहे, कम्युनिटी हेल्थ मोबिलाइज़र आहे, अटेंडेंट आहे ऐं असिस्टेंट रजिस्ट्रेशन आहे। इन में डिफरेंट फील्ड्स ऑफ वास्तो रखंदड़ कैंडिडेट अप्लाई करे सघंदा। जीअं एग्जीक्यूटिव प्रोग्राम में मास्टर बैचलर इन पब्लिक हेल्थ हुजे, न्यूट्रिशन, प्रोजेक्ट मैनेजमेंट, इम्प्लाइंग बायोस्टैटिस्टिक्स, इन्हनि सभिनी में, या डी फार्मेसी हुजे। एग्जीक्यूटिव HR जे लाइ जेका आहे उहा BBA, MBA, MPA, मास्टर इन ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट। प्रोजेक्ट ऑफिसर जे लाइ ईअं ई मास्टर बैचलर इन पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, प्रोजेक्ट मैनेजमेंट, बायोस्टैटिस्टिक्स वगैरह। IYCF काउंसलर जेको आहे इन में बैचलर हुजे, डिप्लोमा इन नर्सिंग हुजे, LHV मिडवाइफरी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इंस्टीट्यूट ऑफ डिप्लोमा इन ह्यूमन डाइट एंड न्यूट्रिशन। उन खां पोइ कम्युनिटी हेल्थ मोबिलाइज़र जे लाइ बैचलर विथ मिनिमम 2 ईयर एक्सपीरियंस इन कम्युनिटी सर्विस हुजे ऐं अटेंडेंट जे लाइ मैट्रिक एंड मस्ट बी रेजिडेंट ऑफ सेम UC। ही जेके डिफरेंट UCs आहिनि लिखियल आहिनि, प्लेस ऑफ पोस्टिंग हर जॉब जी किथे किथे प्लेस थींदी। असिस्टेंट रजिस्ट्रेशन जे लाइ मास्टर इन एनी फील्ड रिक्वायर्ड आहे। इन में जेका अप्लाई करण जी लास्ट डेट आहे उहा 5 नवंबर 2022 आहे ऐं डिफरेंट प्लेसेस आहिनि जंहिंमें तव्हां अप्लाई करे सघो था। जीअं बदीन, दादू, घोटी, हैदराबाद, जैकोबाद, जामशोरो, कंबर, मीन सिंध जे तकरीबन सिटीज़ में ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। इन्हनि में अप्लाई करण जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हां PPHI सिंध जी वेबसाइट ते वेंदा, उते कैरियर वारी ते तव्हां अप्लाई कंदा। ही मां लिंक ॾियां थो डिस्क्रिप्शन में। इन वीडियो खे फॉलो करे तव्हां PPHI ते तव्हां पंहिंजो अकाउंट क्रिएट करे सघो था ऐं पोइ जॾहिं जेका बि जॉब अपॉर्चुनिटीज़ ईंदी तव्हां उन ते अप्लाई करे सघो था PPHI। राइट साइड ते तव्हांखे लिंक नज़र ईंदी हूंदी ऐं असां डिस्क्रिप्शन में बि लिंक ॾेई छॾींदासीं त तव्हांखे सम्झ में अची वञे PPHI जे कैरियर वारे पोर्टल ते अकाउंट कीअं क्रिएट करणो आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।